आज़ाद कश्मीर में पनाहगीरनि जूं सीटूं तकरारी बणिजी वयूं आहिनि, जंहिं जे ख़िलाफ़ एक्शन कमेटी जो एहतजाज जारी आहे त ॿिए तरफ़ हुकूमत सुप्रीम कोर्ट सां रुजू करे छॾियो आहे। पनाहगीरनि जूं सीटूं छा आहिनि, उन्हनि जी तारीख़ छा आहे ऐं हीअ एतिरियूं अहम छो सम्झूं वञनि थियूं? हुकूमत साज़ी में इन्हनि जो केतिरो किरदारु हूंदो आहे? अचो त उनखे सम्झण जी कोशिश करूं। मां आहियां फ़हमीदा रियाज़, तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। आज़ाद कश्मीर जे कानून साज़ असेंबली में कुझु सीटूं अहिड़ियूं आहिनि जेकी आज़ाद कश्मीर जे अंदरि रहंदड़ वोटरनि लाइ न पर उन्हनि कश्मीरी पनाहगीरनि लाइ मख़सूस आहिनि जेकी 1947 जे विरहाङे में बाद वारनि तकरारनि दौरान कश्मीर जे उन्हनि इलाक़नि मां लॾे पाकिस्तान आया हुआ जेकी अॼु भारत जे कब्ज़े हेठि आहे। हिन वक़्तु आज़ाद कश्मीर असेंबली में कुल 53 सीटूं आहिनि, जिन मां 45 आम सीटूं आहिनि। उन्हनि में 12 महाजर सीटूं मौजूदु आहिनि। उन्हनि सीटुनि ते वोट विझंदड़ माण्हू पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि ज़िलनि में रहनि था, जिन में पंजाब, इस्लामाबाद ऐं ॿिया इलाइक़ा शामिल आहिनि। उहे वोटर पाण आज़ाद कश्मीर में रिहाइश पज़ीर न हूंदा आहिनि, पर हुननि खे असेंबली में नुमाइंदगी जो हक़ हासिल आहे। पाकिस्तान ऐं आज़ाद कश्मीर जे इख़्तियारनि जो मौक़िफ़ रहियो आहे त छाकाणि त उहे माण्हू रियासत ऐं कश्मीर जा असल रहवासी हुआ, तंहिं करे उन्हनि खे सियासी नुमाइंदगी खां महरूम नथो करे सघिजे। इन ई सोच तहत पनाहगीरनि जी सीटुनि जो निज़ाम क़ाइमु कयो वियो त जीअं उहे आबादी बि आज़ाद कश्मीर जे सियासी अमल में शामिल रहे। पनाहगीर सीटनि जा उम्मीदवार पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में मौजूदु मख़सूस तकनि मां चूंड विढ़ंदा आहिनि। मिसाल जे तौर ते लाहौर, रावलपिंडी, गुजरात, सियालकोट, कराची ऐं ॿियनि शहरनि में अहिड़ा वोटर मौजूदु आहिनि जेकी उन्हनि सीटुनि लाइ वोट ॾींदा आहिनि। माज़ी जी ॻाल्हि कयूं त MQM जो हिमायती याफ़्ता मेंबर बि कश्मीर असेंबली जी चूंड खटे चुको आहे। माहिरनि मूजिबि उहे पनाहगीरनि जूं सीटूं हॉर्स ट्रेडिंग लाइ बि इस्तेमालु थींदियूं आहिनि। यानी कुझु चूंडुनि में ईअं थियो आहे त असेंबली जे आम तकनि में कंहिं जमायत खे वाज़े अक्सरियत हासिल न थी, पर महाजिर सीटनि जे नतीजे ताक़त जो तवाज़ुन बदिलाए छॾियो। इन ई करे वॾियूं सियासी जमातूं इन्हनि सीटुनि खे तमामु संजीदगी सां वठंदियूं आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़, मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी समेत लॻभॻि सभई वॾियूं सियासी जमातूं महाजिर सीटुनि ते ख़ासि तवजा ॾींदियूं आहिनि, पर हाणोकनि सालनि में इन्हनि सीटुनि जे ख़िलाफ़ आवाज़ वधीक नरवाण थियो आहे। सभ खां निमाया मुखालफ़त ज्वाइंट अवामी एक्शन कमेटी जे तरफ़ां साम्हूं आई आहे, जेका गुज़िरियल कुझु सालनि में आज़ाद कश्मीर में महांगाई, बिजली जे अघनि ऐं सियासी सुधारनि जे मुतालबनि सबबि हिकु ताक़तवर अवामी तहरीक बणिजी उभरी आहे। तंज़ीम जे अॻुवाणनि जो मौक़िफ़ आहे त आज़ाद कश्मीर जी असेंबली में उहे ई माण्हू नुमाइंदगी कनि जेकी आज़ाद कश्मीर जी जाग्राफ़ी दायरे में रहनि था ऐं जिन ते असेंबली जा कानून लागू थियनि था। उन्हनि अॻुवाणनि जो चवणु आहे त पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में रहंदड़ वोट अहिड़ा मेंबर चूंडींदा आहिनि जेकी आज़ाद कश्मीर जे अंदरि रहंदड़ माण्हुनि जी मामलनि ते कानून साज़ी कंदा आहिनि ऐं उहो नुमाइंदगी जी बुनियादी असूलनि जे ख़िलाफ़ आहे। आज़ाद कश्मीर जे ज्वाइंट अवामी एक्शन कमेटी पनाहगीरनि जे सीटनि जे ख़ात्मे ऐं ॿियनि मुतालबनि मञाइण लाइ 9 जून ताईं आम हड़ताल ऐं लॉन्ग मार्च जी काल ॾिनी आहे। इन सूरत हाल में आज़ाद कश्मीर हुकूमत उन्हनि सीटुनि जे मामलनि ते रहनुमाई हासिल करण लाइ कश्मीर जे सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल कराए छॾियो आहे, जंहिं जी ॿुधणी 5 जून ते थींदी। माहिरनि जो चवणु आहे त हुकूमत हाणे महाजरनि जूं सीटूं बचाइण लाइ कानून जी ढाल इस्तेमालु करे रही आहे। यादि रहे त जुलाई जे आख़िर या अगस्त जे पहिरें हफ़्ते में कश्मीर में चूंडूं थींदियूं।